अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ न्यूज़ से गॾावां संझा सैयद। आवां बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस। वज़ीर आज़म इमरान ख़ान ईंदड़ 10 सालनि में 10 डैम ठाहिण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त असांखे डैम 50 साल अॻु ठाहिणु घुरिजनि हा। मुस्तक़बिल जे लाइ डिघी हिकमत अमली जोड़नी पवंदी। इलेक्शन साम्हूं रखी रिथाबंदी करण सां मुल्क अॻिते न वधंदो। असां लॉन्ग टर्म पॉलिसीअ ते हाणे खां अमल दरामद करे रहिया आहियूं। 15 नवां नेशनल पार्क्स ऐं मुल्क अंदरि 10 सालनि में 10 नवां डैम ठाहींदासीं। उन्हनि डैम्स मां माहौल दोस्त बिजली ठहंदी ऐं 10,000 मेगावाट क्लीन एनर्जी मिलंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान इस्लामाबाद में ग्रीन यूरो बॉन्ड्स जारी करण वारी तक़रीब खे ख़िताब। असां सां सियासत न कई वञे, इंसाफ़ कयो वञे। इमरान ख़ान बैरिस्टर अली ज़फ़र खे जांच लाइ मुक़ररु कयो हो। हिन तमामु घणी महिनत करे जांच खे मुकमल कयो आहे। उम्मीद हुई रिपोर्ट मंज़िर आम ते ईंदी, पर अॼु मई जो आख़िरी ॾींहुं बची पियो आहे। रिपोर्ट मंज़िर आम ते नाहे आई। ॿुधण में अचे पियो त अली ज़फ़र ज़बानी रिपोर्ट ॾेई छॾी आहे ऐं इहो बि ॿुधण में अची रहियो आहे त रिपोर्ट मुंहिंजे लाइ हाकारी आहे। इमरान ख़ान इंसाफ़ जो वाइदो कयो हो। केतिरा ई ॾींहं गुज़री विया, हाणे इंसाफ़ मिलणु घुरिजे। जहांगीर तरीन जूं लाहौर जी अदालत में पेशी बाद मीडिया सां ॻाल्हियूं। अॻूणे वज़ीर आज़म ऐं नून लीग अॻवान शाहिद खकान अब्बासी चयो आहे त मुल्क आइन ऐं कानून जी बालादस्ती सां हलंदो आहे। मुल्क खे तरक़ी ॾींदड़ अदालतुनि जा चकर काटे रहिया आहिनि। उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करण सां हालतूं ठीकु न थींदियूं। इंसाफ़ जे निज़ाम खां सवाइ तरक़ी न थी सघंदी। शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी IMF ते बयान हैरान कंदड़ आहे। शर्मिंदगी खां बचण लाइ ॻाल्हाइण खां अॻु पंहिंजो रिकॉर्ड ॾिसी वठनि। पाकिस्तान अॼु ताईं IMF खां 13 अरब 79 करोड़ डॉलर जो कर्ज़ु वरितो, जिन मां पीपल्स पार्टी 47% ऐं नून लीग 35% कर्ज़ु वरितो। मुल्क में कोरोना वायरस वधीक 43 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। पोतुनि जो अंगु वधी 20,799 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,117 नवां केस रिपोर्ट। केसिस जो मजमूई अंगु 9,21,053 थी चुको। हिन वक़्त ताईं वायरस मां 8,41,241 माण्हू सिहतयाब थी विया। 24 कलाकनि दौरान कोरोना जे आख़िरी केसिस जी शरह 4.5% रही। सखर जी सिविल अस्पताल में कोरोना जो वधीक हिकु मरीज़ फोत थी वियो। जैकाबाद वासी नौजवान ख़ालिद हुसैन कोरोना विघे हयाती विञाए वेठो। सिंध खां सवाइ सॼे मुल्क में सरकारी ऐं ख़ानगी हायर सेकेंडरी स्कूल्स ऐं कॉलेजिस में तालीमी सरगर्मियूं बहाल थी वियूं। NCOC जे फ़ैसिलनि जी रोशनी में पंजाब, बलोचिस्तान ऐं KP जे हायर सेकेंडरी स्कूल्स ऐं कॉलेजिस में तालीमी सरगर्मियूं शुरू थी वियूं। सिंध हुकूमत कोरोना वबा खे नज़र में रखंदे 7 जून ते तदरीसी अमल जी बहाली जो ऐलान कयो आहे। वफ़ाक़ी हुकूमत 3 जून खां 18 साल ऐं हुन खां वधीक उमिरि जे माण्हुनि खे कोरोना वैक्सीन लॻाइण जो फ़ैसिलो करे वरितो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त 3 जून खां 18 साल ऐं हुन खां वधीक उमिरि जे नौजवाननि जी वैक्सीनेशन लाइ रजिस्ट्रेशन जी शुरूआति कई वेंदी। वैक्सीन लॻाइण लाइ अवाम पाण खे जल्द खां जल्द रजिस्टर्ड कराए। टंडोलायर भरिसां नसीरबाग में 11 ॾींहं अॻु ॿुॾी वियल नौजवान जो लाश हथ अची वियो। नौजवान अली शाह जो लाश निंदो मोरी वटां हथ आयो। लाश जी सुञाणप फौती जे भाउ शहरोज शाह कई। बलोचिस्तान जे शहर वध में अणॼातल हथियारबंदनि जी दुकान ते फायरिंग। वापारी अशोक कुमार मारिजी वियो। इलाइक़े में ॾहका। सकरन भरिसां कोटतिली में प्लाट जी मालिकी तां कीरिया बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो, लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि 6 ॼणा ज़ख़्मी। शिकारपुर जी जुनू शरीफ़ वारे इलाइक़े में भुट्टा बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो, 6 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मी में अॻूणो DEO सिकंदर भुट्टो बि शामिल।
ऐं सिंध में पानी जी खोट संगीन सूरत हाल इख्तियार करे वई। आबादगार तोड़े शहरी सरापा एहतजाज। बदीन में पानी जी खोट ऐं सिम नालनि जी खाटी न थियण ख़िलाफ़ आबादगार फोरम पारां नव माणक बाग खां टंडो बागो ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। नवकोट में रिशाख जे पुछड़ी जे आबादगारनि जो पानी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज।